والسلام على سيد الرسل وخاتم الأنبياء أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا توبوا إلى الله توبة نصوحا وقال النبي صلى الله عليه وسلم التائب من الذنب كمن لا ذنب له صدق الله وصدق رسوله النبي الصادق الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. 28 सिपारे सूरत तारीम जी हिकिड़ी आयत तव्हांजे साम्हूं तिलावत कई वई आहे. इन आयत में अल्लाह ताला तौबा जो मसलो बयान फरमायो. तौबा जी माना आहे तलाफी माफ़ात. इंसान जेके ग़लतियूं करे गुनाह करे उन्हनि खां पिशेमान थी करे रब जे दरवाज़े ते अचे ऐं इक़रार करे या अल्लाह मां ॾोही आहियां, मां गुनाहगार आहियां ऐं वाइदो करे त आइंदा गुनाह न कंदुसि. पहिरें नंबर ते एतिराफ़ जुर्म माना ॾोह मञे. ॾोह मञण बि बहादुरी आहे. इहे जेके चोर पुलिस जे 7 पुत्रनि ते पुलिस नक में नकेली विझंदी अथनि, ऊंधो टंगींदी अथनि, पोइ बि ॾोह न मञींदा. तव्हां सम्झंदा हूंदव इहे बहादुर न बाबा, इहा बुज़दिली आहे. बहादुर उहो आहे जेको चवे मां ॾोह कयो आहे, जेका सज़ा ॾियो वठो, मां हाज़िर आहियां. ऐं ईअं असांजो कंहिंसां झगड़ो थींदो आहे पोइ जवाबदार धुर ठाह जूं ॻाल्हियूं कंदी. पोइ फरियादी धुर चवंदी आहे बाबा ॾोह मञूं त ॻाल्हियूं कयूं. जेको ॾोह मञींदो ई कोन हुन सां कहिड़ियूं ॻाल्हियूं. असांखे बि उहो माण्हू वणे थो जेको ॾोह मञे थो. अल्लाह ताला खे बि उहो बानो पसंदि आहे जेको रब जे आॾो पंहिंजो ॾोह मञे. हदीसुनि जे किताबनि में अचे थो शाबुन आतिम मुसरिफुन अला नफ्से. फरमायो बनी इसराइल में हिकिड़ो नौजवान हुयो जंहिंजी पूरी ज़िंदगी गुनाहनि में गुज़री वई. ज़िंदगी में हिकिड़ी बि नेकी न कयईं. एॾा ॾोह कई, एॾा गुनाह कई जो अख़रजूहु मिन बैनिहिम मिन सूइ फ़ेल. शहर वारा तंग थी पिया, फ़ैसिलो कयूं त हिनखे शहर मां कढोसि. जरगो करे शहर निकाली ॾिनऊंसि.
जंगल में बयाबान में अकेलो रहो। फलम्मा हज़रतुल वफ़ात, हदीस में चे दो जन वो गुनहगार बानो फौत थियो। फ़अौहा इला मूसा, अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम ने वही फरमाई, मूसा जी मुझा मौला, इन्ना वलिय्यम मिन औलियाई हज़रहुल मौत। मूसा फलानी जाते जंगल में मुझो एकड़ो दोस्त मरी वियो आ, मुझो एकड़ो यार फौत थी हुआ। फ़ज़ुरहु, जल्दी करो ते पहुंच। वग़स्सिलहु, उन मुझे दोस्त के गुस्ल भी तू करा। वसल्लि अलैहि, उन मुझे यार जी जनाजे जी नमाज भी तू पढ़ा। वकुल लिमन कसुरा इस्यानुहु यहज़ुर जनाज़तहु लअग़फ़िर लहु। पूरी बनी इसराइल कौम में ऐलान कर त जेको भी गुनहगार मुझे ने दोस्त जे जनाजे में शरीक थींदो, मां रब जनाजे पढ़ा वारन जा गुनाह माफ़ कंदुसि। कॾहिं कॾहिं जनाजा भी अॻा हूंदा, अगरि अल्लाह वारनि जे जनाज़े में माण्हू हाज़िर थी। हूअं बि मुसलमान जो मुसलमान ते हक़ आहे त जनाज़े में ज़रूर शरीक थिए। कोशिश कयो त जनाज़े खे कुल्लो बि ॾियो, क़ब्रिस्तान ते जनाज़े सां गॾु हलो, छो त अॼु हिन जो वारो आहे, सुभाणे असांजो वारो बि ईंदो। हदीस में दे दो, बुखारी शरीफ में हदीस आहे, मुझे नबी फरमायो, मन शहीदल जनाज़त हत्ता युसल्ली अलैहि फलहु क़ीरात। फरमायो जेको का मुसलमान जे जनाज़े में हाज़िर थियो, हत्ता युसल्ली अलैहि, जनाज़े जी नमाज पढ़े, फलहु क़ीरात, जब हिकिड़ो सोन जो क़ीरात अल्लाह जे रस्ते में ख़ैरात की। वमन शहीद हत्ता युदफन, मुझे नबी फरमायो जेको जनाज़े जी नमाज खां बाद वरी जनाज़े के कुल्लो ॾेई क़ब्रिस्तान ताईं भी आयो, हत्ता युदफन, जनाज़े जे दफ़न करण में भी शरीक थियो। मिट्टी जा बुक भरे, कोडर जा लपा भरे करे कब्र में विधई। फरमायो कान लहू क़ीरातान, जब बस सोन जा क़ीरात अल्लाह जे रस्ते में ख़ैरात कई। क़ील लहू मल क़ीरातान या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साहब आज के उसे क़ीरात चान, मुझे नबी फरमायो मिसलल जबलैनिल अज़ीमैन। समझो सुभान। जबल समझो था, अजीम भी समझो था। मिसलल जबलैनिल अज़ीमैन, क़ीरात जो नबी से तफ़सीर था कर, मता तव्हां समझो था क़ीरात जो नंढो सोना रंग। फरमायो मिसलल जबलैनिल अज़ीमैन, मुझे महबूब फरमायो जेको का मुसलमान जे जनाज़े में हाज़िर थियो, जनाज़े जी नमाज पढ़ी, वरी कुल्लो ॾेई क़ब्रिस्तान ते भी आयो, जनाज़े जे दफ़न करण में भी शरीक थियो। मुझे महबूब फरमायो जब वॾा जबल सोन जा अल्लाह जे रस्ते में ख़ैरात कई। वॾा जबल, मदीने में वॾो जबल तो ओद हो, माना ओद जबल जेतिरा वॾा जबल सोन जा अल्लाह जे रस्ते में ख़ैरात थो करे। जेको जनाज़े में शरीक थियो, दफ़न करण में भी शरीक थियो। असांजो हाल इहो आहे जो जेरनि सां त कावड़ा वेठा आहियूं, पर मरी वेलनि सां भी कावड़ा वेठा आहियूं। बाबा हिसाब जेरनि सां थींदा आहिनि, मरी वेलनि सां कहिड़ा हिसाब। सही थो चवां? सही
माफ़ करे छॾियो मरी वियल एतिरो माफ़ कयो जेतिरी अॻिते असांखे माफ़ी जी ज़रूरत आहे। क़ब्र में क़यामत में असांखे माफ़ी खपे या तव्हां लांघा एॾा मुक्स माण्हू आहियो जो चओ था असांखे माफ़ी जी ज़रूरत न आहे। क़ब्र क़यामत में माफ़ी खपे नी। हदीस में अचे तो मुझे नबी फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो रब फरमाईंदो जन्मो जे बाननि खे माफ़ कयो मां बि माफ़ थो कयां। जन्मो जे बाननि ते रहम कयो मां बि उन्हनि ते रहम थो कयां। अॼु वाइदो कयो त हर मुस्लमान जे जनाज़े में ज़रूरु शरीक थींदासीं। पंहिंजो हुजे परायो हुजे दोस्त हुजे दुश्मन हुजे इंशाअल्लाह जनाज़े में ज़रूरु शरीक थींदासीं। छो त जनाज़े पढ़ण में असांजो पंहिंजो फ़ाइदो आहे। ऐं मयत जो भी फ़ाइदो आहे। हदीस में अचे तो मुझे नबी फरमायो 40 मुसलमान जेकर जनाज़े में मयत जे लाइ दुआ था घुरनि अल्लाहुम्मा इग़फिर लिहय्यिना व मय्यितिना व शाहिदिना व गाइबिना व सगीरिना व कबीरिना व ज़करिना व उन्साना अल्लाहुम्मा मन अहयैतहु मिन्ना फ़अहयिही अलल इस्लाम वमन तवफ़ैतहु मिन्ना फ़तवफ़्फ़हु अलल ईमान। फरमायो 40 मुसलमान जेकर जनाज़े में मय्यत जे लाइ दुआ था घुरनि अल्लाह ताला उन्हनि 40 जी दुआ खे क़बूल कंदे उन मय्यत जी बख़्शिश जा फ़ैसिला फरमाए थो छॾे। असांजो हाल इहा त 40 जेके पोयां बीठा आहिनि दुआ कंहिंखे बि नथी अचे। सभु बुंड वांगुरु माठ कयूं बीठा हो। वरी जनाज़ो पढ़ी बस कंदासीं वरी जहिड़ो कंदा बाबा दुआ घुरो। दुआ त इहा आहे जनाज़े जी निमाज़ ख़ुदि दुआ आहे। नबी से जेका दुआ पढ़ी जनाज़े में असांखे सेखारी उहा दुआ असांखे पिते ते ई नथी पए जो यादि कयूं। जनाज़े जी निमाज़ खां बाद जेका दुआ आहे उहा नबी से जी त दुआ कान्हे। 1450 साल तवील अरसो गुज़री चुको आहे। नबी से जो दौर सहाबा जो दौर ताबईन जो दौर तब ताबईन जो दौर हिन वक़्तु आले सऊद जी हुकूमत 1450 साल केॾो अरसो आहे। हिकिड़ो ॾींहुं बि को ॾेखारियो मके में मदीने में मस्जिद नबी में मस्जिद हराम में रोज़ानो जनाज़ा थियनि पिया। हिकिड़ो जनाज़ो को ॿुधायो त मौली साहब जनाज़ो पढ़ी चयो त कुल पढ़ो त दुआ घुरो। मां त पंहिंजे बरेली हज़रात खे बिदतिन हज़रात खे दावत ॾिनो असां सां गॾु जमीयत में आहिनि। 1450 साल जे तवील अरसे में हिकिड़ी आज़ान ॿुधायो। नबी से जे दौर में सहाबा जे दौर में ताबईन जे दौर में तब ताबईन जे दौर में हिन वक़्तु जेका हुकूमत हले थी आले सऊद हिकिड़ी आज़ान ॿुधायो जो मुअज़्ज़िन आज़ान खां अॻु में अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह पढ़ी करे पोइ आज़ान चई वञे। हिकिड़ी आज़ान साबित करे ॾे। नबी से जे दौर खां वठी हिन वक़्त ताईं इहे सभु मके मदीने वारा इहे आशिक़े रसूल न इन्हनि खे दुरूद जे सवाब जी ख़बर ई न हुई। दुरूद जे सवाब जी ख़बर पई आहे हिंदुस्तान ऐं पाकिस्तान वारनि मौलनि खे। दुआ कयो अल्लाह सम्झ ॾे। 1450 साल जो तवील अरसो गुज़री चुको आहे। मके में जन्नतुल मुअल्ला जो क़ब्रस्तान आहे। मदीने में जन्नतुल बकी जो क़ब्रस्तान आहे। भले में भला क़ब्रस्तान आहे। भले में भला माण्हू उते सुतल आहिनि। हिकिड़ो को जनाज़ो क़ब्र में दफ़न करे उन खां बाद क़ब्र ते का आज़ान चई हुजे। 1450 साल जे तवील अरसे में हिकिड़े बि का मौलवीअ क़ब्र ते आज़ान चई हुजे नबी से जे दौर खां वठी हिन वक़्त ताईं। दुआ कयो अल्लाह सम्झाए अॻिते बि न ईंदा। ये सभु बिदतूं हिते जनाज़े जी निमाज़ खां बाद जहिड़ा था कयो त दुआ घुरो। नबी से वारी दुआ तव्हांखे वणे ई कान थी।
नबी साईं वारी दुआ तव्हांखे वणे हा नी त यादि कयो आहे। हिते जेकर मां कंहिंखां पुछा कयां जनाज़े जी निमाज़ जी दुआ त अल्लाह राम करे कावड़ मौलवियुनि ते था कयो त दुआऊं कोन था कयो। बाबा ये दुआऊं सिखो, सिखंदो नी इंशाअल्लाह। तबलीग जमात में वञो, घटि में घटि 4 महीना लॻायो इंशाअल्लाह। 4 महीने में तव्हां आलिम त न थींदो पर इल्म हारा ज़रूरु थी वेंदो। 4 महीने में तव्हांखे अहिड़ो तयारु कंदा जो तव्हां मुसल्ले ते बि इमामत कराए सघंदव। का मोती या फोती थी वेंदी त पंहिंजे क़रीब खे पाण गुस्ल कराए कफ़न ॾेई जनाज़ो पढ़ी दफ़न करे सघंदव। का मुल्ला मौलवी जी तव्हांखे ज़रूरत न पवंदी। पी मरी थो वञे, शरीयत चए थी न पोड़े पीउ खे पंहिंजा पुट विञाइनि। सॼी ज़िंदगी न अबे पंहिंजे बच्चनि जे लाइ लोड़ियो आहे। बंगला हिननि जे लाइ, गाॾियूं हिननि जे लाइ, ज़मीनूं हिननि जे लाइ, प्लाट हिननि जे लाइ, दुकान हिननि जे लाइ, पैसा हिननि जे लाइ। हाणे इहो पोड़ो पीउ फौत थी वञे, शरीयत चवे थी त पुटनि जे मथां लाज़िम आहे त सदरो ॿधी पंहिंजे बाबे जे मथां अची बीहनि, पंहिंजे अबे खे पाण वेझारिनि ऐं सिंगारनि, ॿिए कंहिं मुला खे न घुरायो। अम्मा मरी थी वञे, शरीयत चए थी त न पोड़ी अम्मा खे पंहिंजूं न्याणियूं वेझारिनि। सॼी ज़िंदगी ने अम्मा पंहिंजे न्याणियुनि जी ख़िदमत कई आहे। असांजे सिंध में त न्याणी पढ़जी वेंदी आहे तॾहिं बि बच्चो अचे अम्मा जे घर ॼणींदी आहे। सम्झंदी आहे त ससु मुंहिंजी एतिरी ख़िदमत न कंदी, ॾेराणी ऐं निणान मुंहिंजी एतिरी ख़िदमत न कंदी, दाई मुंहिंजी एतिरी ख़िदमत न कंदी जेतिरो अम्मा मुंहिंजो ख़्यालु कंदी। इन जे करे आहे पोड़ी अम्मा फौत थी वञे त न्याणियुनि जे मथां लाज़िम आहे त पंहिंजी अम्मा खे हंज में विहारे करे वेझारिनि, सिंगारिनि, ॿिए कंहिं मुलियाणी खे न घुरायो। पंहिंजा ऐब सवाब ढकींदा आहिनि, ॿिया त ऐब सवाब वञी मैतनि जा बयानु कंदा। सिखंदो नी इहे मसइला। जमात में वञो बाबा, इहा जमात वॾनि जे लाइ, दीन सिखण जे लाइ इहो मदरसो आहे। तव्हां वॾा हिते मदरसे में त न अची सघंदो, हिकिड़ो त गोॾनि में सूर वेही बि कोन सघंदो। जो क़ाइदो खणी जो मदरसे में ईंदो त नंढड़ा ॿार तव्हां ते खिलंदा, पोइ टोकुनि जे करे न ईंदो। तंहिंजे करे वॾनि जे लाइ मदरसो इहो। सभु हलिया वञो, इरादो कई त इंशाअल्लाह असां दीन सिखंदासीं। फलम्मा हज़रू, हदीस में अचे तो सब बनी इसराइल ने गुनाहगार माने जे जनाज़े में हाज़िर थिया। जनाज़े जी नमाज़ खां बाद कतारूं लॻी वयूं त हिन अल्लाह वारे जी ज़ियारत कयूं। जॾहिं हुन जे चेहरे तां कफ़न जी चादर खे परे कयो त अरफ़ू, हदीस में अचे तो सभिनी हुनखे सुञातो। ॻोठ जो माण्हू हर को हुनखे सुञाणे। क़ालू हाज़ा हुवल फ़ासिक़ुल्लज़ी अख़रजना, माण्हू खोताऊं निकिरी वयूं मूसा अलैहिस्सलाम खे चयो अल्लाह जा नबी त वॾो ॾोहारी माण्हू हुयो, ही त फ़ासिक़ ऐं फ़ाजिर माण्हू हुयो। असां त हिन जे ॾोहनि खां तंग थी करे हिनखे शहर मां कढी छॾियोसीं। तो वरी ऐलान कयो आहे त जेको हिन जे जनाज़े में शरीक थींदो रब जनाज़े पढ़ण वारनि जा गुनाह माफ़ कंदो। फतअज्जब मिन ज़ालिक, हदीस में अचे तो मूसा अलैहिस्सलाम पाण तअज्जुब में पइजी वियो, हैरान थी वियो। रब खे अर्ज़ कई या अल्लाह छा माजरा आहे, तूं तो चवीं त मुंहिंजो दोस्त आहे, ही था चवनि त फ़ासिक़ ऐं फ़ाजिर आहे। रब फरमायो सदकू मूसा, इहे बि सचा आहिनि, मां रब बि सचो, ये भी सच्चा। वाकई गुनहगार हुयो, पर जॾहिं हिन जे ज़िंदगी जा आख़िरी पसा हुया, फरआ युमनतन व युसरतन, पोइ सॼे बि ॾिठई खॿे बि ॾिठई। फलम यर हमीमं व करीना, त न अबो न अम्मा, न भाउ न भेण न दोस्त न साथी। जंगल में कोई ॾिसण में न आयुसि। उते रोई करे रब खे अर्ज़ कई इलाही अब्दुम मिन इबादिक,
या अल्लाह मां भी तुझे बानन मां हिकिड़ो बानो हाँ। वगरीबुल फी बिलादिक, या अल्लाह शहर वारनि त मूंखे निधन को करे कढी छॾियो आहे। हिते मुंहिंजो कोई कोन अथई, न अबो न अम्मा न भाउ न भेण न दोस्त न साथी। या अल्लाह मां मञा थो मां ॾोहारी आहियां, पर मां ॾोह तुंहिंजा कया आहिनि, हिननि जो मां ॾोहारी कोन आहियां। या अल्लाह लौ अलिमतु अन्न अज़ाबी यज़ीदु फी मुल्किक वअफ़ुक अन्नी यनक़ुसु मिन मुल्किक लमा सअलतुकल मग़फ़िरा। या अल्लाह जेकर मूंखे इहा ख़बर हुजे हा त मुंहिंजे अज़ाब करण सां तुंहिंजे बादशाहीअ में को इज़ाफ़ो थींदो, या मूंखे माफ़ करण सां तुंहिंजे मुल्क में को नुक़सान थींदो, त लमा सअलतुकल मग़फ़िरा, मां कॾहिं बि माफ़ी जो सुवाल न कयां। या अल्लाह जेकर तूं मूंखे अज़ाब कंदे त तुंहिंजे बादशाहीअ में को इज़ाफ़ो त कोन थींदो, मूंखे माफ़ कंदे त तुंहिंजे मुल्क में को नुक़सान त कोन थींदो। तोखे कहिड़ो मयार त कोन ॾींदी त हिन निधन खे निभागे खे छो माफ़ी ॾिनई। या अल्लाह तो त पाण नबीअनि जे ज़ुबान ते फरमायो आहे, इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा, जेको तौबा कंदो अमल चङा कंदो, फउलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यातिहिम हसनात, मां उन जे गुनाहनि खे नेकिन में तब्दील करे छॾींदुसि। या अल्लाह तो त पाण नबीअनि जे ज़ुबान ते फरमायो आहे, व अनीबू इला रब्बिकुम, ओ मुंहिंजा बानो मोटी अचो पंहिंजे रब ॾे। मोटी अचो पंहिंजे रब ॾे। रब माना पालींदड़, रब मां तव्हांजो पालींदड़ आहियां, मोटी अचो पंहिंजे पालींदड़ ॾे। अबे अम्मा तव्हांखे एतिरो कोन पालियो आहे जेतिरो मां रब तव्हांखे पालियो आहे। तव्हां अम्मा जे पेट में हुयो, चौबास रस्ता बंदि हुया, उते बि तव्हांखे मां पियो पालियां। वरी जॾहिं अम्मा जे पेट मां ॿाहिरि निकितऊ, न तव्हांखे ॾंद न ॾाठूं न गोश्त पिया चॿारे सघो, न मानी पिया चॿारे सघो। वहदैनाहु नजदैन, वरी तव्हांजे अम्मा जे छातीअ में ॿिनि खीर जे नहरनि जो इंतज़ाम बि मां कयो। वल्लज़ी क़द्दर फहदा, सुभान अल्लाह। असांजी अम्मा, सिंध जी अम्मा जॾहिं बच्चे खे थञ ॾींदी आहे, पोइ तिंजणे में ॿधंदी आहे, तिंजणो चवंदा हुआ, ॿधणे में ॿधंदी आहे। पोइ हिकिड़ो हथ मथे जे हेठां ॾींदी आहे, ॿियो हथ हुनजे पेशानी ते रखी करे बुबड़ो हुनजे वात में विझंदी आहे। अल्लाह साईं फरमायो, वल्लज़ी क़द्दर फहदा, ओ निमक हराम इंसान, तुंहिंजी माउ त रुॻो एतिरो कयो जो बुबड़ो तुंहिंजे वात में विधई। बाक़ी ही केरु पियो तोखे सबक ॾिए त हिन अम्मा जे बुबड़े खे ज़ुबान जे मथां तारूं जे हेठां रखी करे चुस्कारो ॾींदुसि त खीर अची वेंदो। अल्लाह साईं फरमायो, वल्लज़ी क़द्दर फहदा, इहो खीर जे चूसण जो सबक ॾियण वारी तुंहिंजी माउ कान हुई, मां रब हुयोसि। कि अम्मा सम्झाईंदी आहे त हीअं खीर चूस। वानीबू इला रब्बिकुम, मोटी अचो पंहिंजे पालींदड़ ॾे। बाबा पुट जो पीउ मां वटि ईंदो आहे परचाइण जे लाइ त डिॼंदो आहे, ऐं अबू अम्मा खे कावड़ ईंदी आहे छा त छो आयो आहे परचाइण। इन्नल्लाह बिन्नास लरऊफुर रहीम, रब फरमायो एतिरो अबू अम्मा तव्हांजे मथां महिरबान ऐं शफ़ीक़ न आहे जेतिरो मां रब तव्हांजे मथां महिरबान ऐं शफ़ीक़। ख़ुदा जी ज़ात जो कसम, मां नाफ़रमान पुट जॾहिं पीउ मां खे परचाइण जे लाइ ईंदो आहे त अबे अम्मा खे एतिरी ख़ुशी न थींदी आहे जेतिरी रब खे ख़ुशी थींदी आहे जॾहिं नाफ़रमान बानो पंहिंजे रब खे परचाइण जे लाइ ईंदो आहे। वानीबू इला रब्बिकुम, मोटी अचो पंहिंजे पालींदड़ ॾे।
मां वॾेरो न आहियां जो डिॼो था वॾेरे जे सरदार जे ओताक में वेंदो आहे माण्हू त डिॼंदो आहे मथां पटको न लाहे थाणे ते माण्हू ईंदो आहे त डिॼंदो आहे मथां सूबेदार हथ करी न हणे कोर्ट में वेंदो आहे माण्हू तॾहिं बि डिॼंदो आहे मथां जज टीप न ॾे सज़ा न ॾे रफ़ा मां तो मां सरदार न आहियां मां सूबेदार न आहियां मां SP न आहियां मां जज ऐं काज़ी न आहियां मां तव्हांजो पालींदड़ आहियां वानीबू इला रब्बिकुम डिॼो न रब फरमायो मां रब जे दर ते मोटी अचो अल्लाह से फरमा लौ सालनी फिल मुज़निबीन मिन अहलिल अर्ज़ मूसा इन गुनहगार बाने जी आजिज़ी या निवरत इन अठाई इहो एतिराफ़ जुर्म मां रब खे एॾो वणी वियो जेकर इहो गुनहगार पूरे रूए ज़मीन जे गुनहगारनि जे लाइ माफ़ी वठी आहे त मां सभिनी खे माफ़ करे छॾियां अना काफ़ुल गरीब मूसा मां त परदेसिन जी पनाह गाह हबीबू जंहिंजो दुनिया में कोई दोस्त न आहे मां रब उन जो दोस्त आहियां व तबीबू जंहिंजो दुनिया में कोई हकीम ऐं तबीब डॉक्टर न आहे मां रब उन जो तबीब ऐं हकीम आहियां सो बाबा मोटी अचो रब जे बाज़ आ हर आंच हस्ती बाज़ आ रफ़ा में तो मुंहिंजा बाना मोटी आहे अञा वक़्त थई मोटी आहे बहलूल फ़कीर हुयो दरवेश वो मंजी खणी अचे कब्र बाज़ार में रखी अगर मौली वांगुरु जो बाज़ार में वेही दर को पुछा कब बहलूल खां पुछा कयूं बहलूल ख़ैर त आहे बाज़ार में वेठो आहियां चई यार अल्लाह जो ऐं बाननि जो ठाव कराइण आयो आहियां भला ॾे अवाल ठाव थियो त बहलूल रोई करे चयो यार रब त ठहण जे लाइ तयारु आहे पर बाना कोन था ठहनि अल्लाह त राज़ी थियण जे लाइ तयारु आहे पर बाना ज़िद कयूं बीठा आहिनि रब त ऐलान पियो थो करे बाज़ आ हर आंच हस्ती बाज़ आ पोइ मुंहिंजा बाना मोटी आहे अञा वक़्तु अथई मोटी आहे अञा सिजो ओलह खां कोन उभरियो आहे अञा दाबत लफ़्ज़ कोन निकितो आहे अञा याजूज ऐं माजूज जी फ़ौज कान आई आहे अञा दज्जाल ज़ाहिर कोन थियो आहे अञा वक़्तु अथई मोटी आहे घर काफ़िरो गबरो बुत परस्ती बाज़ा काफ़िरी कब्रुनि जो पुजारी बुतनि जो पुजारी मोटी आहे ई दरगहे मां दरगहे नौ में दीनीस रफ़मा तो मुंहिंजी दरगाह परे कान थई कलंदर शाहबाज़ जी दरगाह बि परे थई 3-4 हज़ार किरायो अची वेंदी हुई भेटाई साहब जी दरगाह बि परे थई 5-6 हज़ार भाड़ो अची वेंदी मुंहिंजी दरगाह त तुंहिंजे ॻोठ में आहे घर घर सां दर दर सां भित भित या जगह मुंहिंजी मस्जिद थई आहे मुंहिंजी दरगाह अथई ई दरगहे मां दरगहे नो उमेदी ॾीस जेको बि मुंहिंजी दरगाह ते आयो आहे उहो कॾहिं बि ना उमेद थी वापसि कोन मोटियो आहे रात जे वक़्त में मुंहिंजे दरगाह में अची त ॾिस अकेलो अच बसि ॿियो कोई न हो न मौलवी के न पीर के न सैयद के न न्याणी के मेल वठी अचण जी ज़रूरत आहे रफ़ा मैं तो अकेलो अचु बस तू हुजी ऐं मां हुजां मां चाहियां थो त तुंहिंजे गुनाह जी ॿिए कंहिंखे बि ख़बर न पए बसि मस्जिद जे कुंड में वेही मां रब जूं नेमतूं बि यादि कर वरी पंहिंजा गुनाह पंहिंजूं कमियूं कोताहियूं बि यादि कर त रब केॾियूं नेमतूं कयूं आहिनि मां वरी केॾियूं नाफ़रमानियूं कयूं आहिनि उन वक़्त में रोण अची वञे त भली ॻाल्हि आहे फ़इलम तबको तबाह कयो जेकॾहिं तुंहिंजी पथर दिलि थी वई आहे रोण नथो अचे रुॻो रोण जहिड़ी सूरत कंदे तॾहिं बि माफ़ी ॾेई छॾींदुसि अलाह त पियो थो चवे त अचो ठाव कयां पर बाना ज़िद कई बीठा कोन्हे वरी ॿिए ॾींहुं मंजी खणी वञी कब्रस्तान में रखी
माण्हुनि जब बालूल कल्ह बाज़ार में वेठे अॼु कब्रस्तान में आयो ही चई यार अल्लाह जो ऐं बाननि जो ठाव कराइण आयो आहियां भला ॾे अहवाल ठाव थियो त बालूल रोई करे चयो यार अॼु बाना त ठाहिण जे लाइ तयार पर रब कोन थो ठहे। अॼु ही कब्रस्तान वारा त मिनथू पिया था कनि रब इरजिऊन या अल्लाह असांखे वापसि मोटा लअल्ली आमलु सालिहा हाणे मां नेक थी वेंदुसि सालिह बणिजी वेंदुसि। रब्बना अबसरना वसमिना फरजना नामल सालिहन इन्ना मूकिनून या अल्लाह असां अखियुनि सां ॾिठोसीं अज़ाब कननि सां ॿुधासीं क़ब्र जा धमाका असांखे यकीन थी वियो आहे हाणे असांखे वापसि मोटा असां सफ़ा नेक थी वेंदासीं मस्जिद जा कख थी वेंदासीं। रब्बना अखरिजना मिन्हा फ़इन उदना फ़इन्ना ज़ालिमून या अल्लाह हिकु दफ़ो असांखे ॿाहिरि कढ वरी तुंहिंजी नाफ़रमानी कयूं त असां ज़ालिम चइबासीं पर रब कावड़ में वरंदी तुझे कल्ला इन्नहा कलिमतुन हुवा क़ाइलुहा कल्ला इज़ा दुक्कतिल अर्ज़ु दक्कल दक्का वजाअ रब्बुका वल मलकु सफ़्फ़न सफ़्फ़ा वजीअ यौमइज़िन बिजहन्नम यौमइज़िन यतज़क्करुल इंसानु वअन्ना लहु ज़िक्रा यक़ूलु या लैतनी क़द्दमतु लिहयाती फयौमइज़िन ला युअज़्ज़िबु अज़ाबहु अहद वला यूसिकु वसाक़हु अहद। रब जे तव्हां वरंदी थी अचे क़ाल अख्सऊ फ़ीहा वला तुकल्लिमून छाई पायो ज़लील थियो वला तुकल्लिमून मूंसां ॻाल्हायो बि न मूंसां ॻाल्हायो बि दुनिया में रात जो घिटीअ में कुत्तो भौंकंदो त निंड न ईंदी अलाए चोर अची वियो अलाए धाड़ेल अची वियो अलाए दुश्मन अची वियो बंदूक खणी लठ लाइट खणी करे ॿाहिरि निकिरी आया हो पर रोज़ानो 5 दफ़ा मस्जिद में सॾु पियो थिए हय्या अल सलाह अचो निमाज़ ते हय्या अल फलाह अचो कामयाबी ॾे तव्हां घर बि न छॾियो उताक बि न छॾियो तास बि न छॾियो कचहरी बि न छॾियो तव्हां वटि कुते जे भौंक जो क़दुरु आहे पर ख़ुदा जे सॾ जी अहमियत न हुई। इख्सऊ फ़ीहा छाई पायो ज़लील थियो हिते वला तुकल्लिमून मूंसां ॻाल्हायो बि न हाणे मां रब कोन ठहंदोसां। जॾहिं वाहुड़ खे वहो तॾहिं मच्छ मोटण जी न कई सो बाबा अलाह खे ठाहिण जो ई वक़्तु अथव हिते इंशाअल्लाह जेकर हिकु अखियुनि मां पाणीअ जो ॻोढ़ो वही आयो रब जे ख़ौफ़ जे करे माफ़ी वरितीसीं रब ठही वेंदो मरण खां पोइ अखियुनि मां खून जा दरिया वही अचनि अलाह कोन ठहंदो अलाह खे ठहण जो ई वक़्तु अथव। अॼु वाइदो कयो त पंहिंजे रब खे परचाईंदासीं माफ़ी वठो बाबा रब हिते माफ़ी वठो इंशाअल्लाह क़यामत जो ॾींहुं थींदो हदीस में चए थो अल्लाह ताला पंहिंजे बाने खे 47 वारी चादर में ढकींदुसि क़यामत जो ॾींहुं